कोई मुसीबत हुजे, सारी दुनिया जो सुख, सारी दुनिया जो सुख पोए तंहिंखे मिले, हिक तुंहिंजी नज़र जो इशारो हुजे, जलगांव वारा जंहिंते तुंहिंजी रहमत हुजे, तंहिंखे दुनिया जो दुख ना हिलाए सघे, रखे दुश्मन हुजनि करे कुछ ना सघनि, बस तुंहिंजी नज़र जो इशारो हुजे, बस तुंहिंजी नज़र जो इशारो आयो माण्हू बि पेर भरे, तुंहिंजे चरणनि में साईं तो सीस धरे, आयो दास निमाणो बि पेर धरे, तुंहिंजे चरणनि में साईं तो सीस धरे, तुंहिंजो दर ना छॾींदसि बाबल मां कॾहिं, तुंहिंजो दर ना छॾींदसि बाबल मां कॾहिं, हिक तुंहिंजी नज़र जो इशारो हुजे, जलगांव वारा जंहिंते तुंहिंजी रहमत हुजे, तंहिंखे दुनिया जो दुख ना हिलाए सघे, रखे दुश्मन हुजनि करे कुछ ना सघनि, बस तुंहिंजी नज़र जो इशारो हुजे, जलगांव वारा जंहिंते तुंहिंजी रहमत हुजे। संगीता, जय बाबा। संगीता, जय बाबा आंटी। चओ, तव्हां चओ। मां चवां पहिरियों। सभई चवंदा न हिकु हिकु। हा हा। बाबा ज्ञान जी परस ॾिनी आ, बाबा ज्ञान जी परस ॾिनी आ, जंहिंमें मौज ही मौज भरी आ, ओ जंहिंमें मौज ही मौज भरी आ, बाबा ज्ञान जी परस ॾिनी आ, बाबा ज्ञान जी परस ॾिनी आ, जंहिंमें मौज ही मौज भरी आ, परस साणवा पोइ कहिड़ी काणवा, परस साणवा पोइ कहिड़ी काणवा, जिते वञा उते मुंहिंजो साईं साणवा, जिते वञा उते मुंहिंजो साईं साणवा, मूंखे धीरज जो चेक मिलियो आ, मूंखे धीरज जो चेक मिलियो आ, जंहिंमें मौज ही मौज भरी आ, ओ जंहिंमें मौज ही मौज भरी आ, वचन ॿुधण सां पर्दो खुले थो, वचन ॿुधण सां पर्दो खुले थो, अंदर आनंद खूब अचे थो, अंदर आनंद खूब अचे थो, मूंखे सत्संग जी बैंक मिली आ, मूंखे सत्संग जी बैंक मिली आ, जंहिंमें मौज ही मौज भरी आ, ओ जंहिंमें मौज ही मौज भरी आ, बाबा ज्ञान जी परस ॾिनी आ, जंहिंमें मौज ही मौज भरी आ, प्यार करण सां व्यार पूरो न कंहिंजो रखे थो, पूरो न कंहिंजो रखे थो, मूंखे नूरानी नज़र मिली आ, मूंखे नूरानी नज़र मिली आ, जंहिंमें मौज भरी आ, ओ जंहिंमें मौज ही मौज भरी आ,
सतगुरु मुंहिंजो बैंक मैनेजर, सतगुरु मुंहिंजो बैंक मैनेजर, खातो ऑनलाइन Zoom पे तव्हां मोकिलियो न लिंक, जस्ट न लिंक पे प्रेस करो, पासवर्ड की जगह पे पासवर्ड लिखो। हाँ 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 गायो भजन अचो ऑनलाइन। आशा चओ, तव्हां चओ आशा। हाँ आंटी पहिरियों दीदी कल हिकु वीडियो विधई चिठी आ हा पोइ ऐं लिखियल आहे कि भई गांयुनि खे ॾियो कांवनि खे ॾियो ऐं जलगांव में माना भुक्ति ॾींदा आहिनि पर मूंखे ख़ाली माना इहे ॿ टे लाइनूं बाबा जूं हिकु भॼन जाम झूनो तव्हां चवंदा हूंदा हुआ, तव्हांजी भेण न हुई छा नालो हुअसि? पद्मा 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 आंटी इहो भॼन जाम चवंदा हुया मंडली में, यादि अची वियो। हा ऐं माना हिकु ॻाल्हि माना जेकी भुक्ति ते ॻाल्हि आहे भई रोज भुक्ति ॾियो। पोइ जॾहिं हिकु दफ़ो बाबा गेलाराम आया मंडली में पोइ मूंखे ञापो माना देरि सां मिलियो भई बाबा आया आहिनि। पोइ केरु माना मांखे आयो चवण, पोइ मां उते देरि सां पहुतमि त अॻे खणी वेंदा हुआसीं न त पोइ मां घर मां माना थोरी जेकी रोटी जेकी अॻे त आंटी कुझु हेॾो हूंदो बि न हुयो, हेॾी सम्झ बि न हूंदी न, त पोइ बाबा उते वेठा हुया। पोइ दीदी अॻियां वेठा हुया, गीता दीदी वेठा हुया। जय बाबा। हेलो जय बाबा। मलिक हरिओम जय जय बाबा। बाबा। हा कल दीदी तव्हांजी वरी हिकु ॿी जेकी चिठी हुई उनमें लिखियल हुयो भुगती भई भुगती लिखियल हुयो जी त उनते वरी मांखे माना तव्हांजी ॻाल्हि ॾाढी क्लिक अची वई आहे राति खां। त पोइ मंडली में असां देरि सां पहुतासीं। जी पोइ माना सॼो प्रोग्राम थी वियो हुयो, तव्हां अञा वेठा हुयावे। जी पोइ माना त असां ओॾी महिल बाबा अञा रसोई खाइण लाइ वेठा हुया। जी पोइ माना ॻाल्हि कयनि पोइ तव्हांजो पासे में कंहिंजो घर हुयो, माना चई हाणे छो देरि सां आया आहियो, हेॾो थी वये ऐं बाबा वञण वारा हुया। पोइ चई ठीकु आहे पोइ तव्हांजे घर मां चई चिलरो तरे खणी अचो। जी त जिते हाणे तव्हां सत्संग कंदा आहियो न उन जाइ ते बाबा घड़ी घड़ी उहो चिलरो तां तरजी अचे पियो तव्हांखे पिया ॾियनि, यादि अथव तव्हांखे? हा हा त मां चवां पई दीदी खे बाबा पहिरियों ई उहो चिलरो खाराए करे ॾाढो ईअं नरम करे विया आहिनि ऐं उहो सत्संग जो भाव विझी विया आहिनि। राति जो जेको उहो माना हुयो कि मूंखे माना ईअं ॻाल्हि पई अचे मां दीदी चिलरे ते ई ॻाल्हि मूंखे ॾाढी माना यादि आई बाबा हुतां तरजी अचे पियो चंड दीदी खाए। जी यादि आहे मूंखे। हा न यादि अथव न, हा असां वेठा हुयासीं न। जी पोइ तव्हां माना 4 दफ़ा माना उतां चिलरो तरजी आहे त हिते बि उहे 4 वचन आहिनि न। बरोबर, हिते बि 4 वचन आहिनि। 4 वचन आहिनि न मन हिकु पखियुनि खे हिकु पखियुनि खे ईअं लिखियल आहे न। कल ही वो पढ़ी सी ना चिट्ठी। हंसी अचे तव्हांखे उहा खाराइनि पिया चिलरो। जी हिकु दफ़ो जलगांव में बाबा जे रूम में वेठा हुआसीं। पोइ उते अच्छा हिकु गांधीधाम जो आयो माण्हू, ॾाढो अमीर माण्हू, त अची करे 10 रुपया रखियईं बाबा जे अॻियां। त हा बाबा छा कयो, चङी सॼो रूम भरियल हुयो, सभु चङा ॼणा वेठा हुआसीं ऐं मां एकदमि बाबा जे अॻियां अॻियां सिरांदी जे पासे वेठी हुअसि। त बाबा छा कयो, उहे 10 रुपया खयां हुन भाई जे हथ में वापसि ॾिना ईअं गुस्से में। पोइ भाई ॾाढो ॾिजी वियो, भई हे छा, बाबा मूंखे 10 रुपया वापसि था ॾियनि। पोइ छा कयईं, वरी खीसे मां 500 जो नोट कढियईं ऐं बाबा जे अॻियां वरी रखियईं।
पोइ बाबा उहो 500 जो नोट ॾेई करे वापसि 10 रुपया रखी करे बाबा खिलन्स पिया जाम, चईसि मां मज़ाक पियो करां। बाबा चवन्स था त सभु जेके वेठा हुआसीं न पहिरियों सभई डिॼी विया जॾहिं 10 रुपया वापसि पिया ॾियनिसि बाबा। पोइ जॾहिं 500 बाबा उनखे वापसि ॾियनि पिया न त सभु जाम ज़ोर ज़ोर सां खिलिया हुते, त भाई ॾाढो शर्मिंदो पियो थिए। पोइ बाबा चई उनखे 500 रुपया ॾेई मोकिले छॾियईं। पोइ बाबा चई ॾिसूं हाणे जेको ॿिया ईंदा आहिनि उहे घणा अची रखंदा आहिनि, भई इच्छा ॾिसूं, भावना ॾिसूं कंहिंजी। पोइ ॿिया माण्हू आया, कंहिं 20 रुपया, कंहिं 50, कंहिं 500, ग़रीब को ग़रीब माण्हू बि 500 अची रखनि पिया हुते। त बाबा उहो ई ॾेखारण पिया चाहिनि भई अमीर ग़रीब हिते कुझु कोन्हे, जंहिंजो भाव वधीक आहे उनजो, भले उहो ग़रीब आहे पर भाव खे वॾी महिमा आहे, उहो बाबा हुते ॾेखारण चाहिनि पिया। त छो त 10 ऐं 500 ते इहा ॻाल्हि शुरू थी। पोइ जेको अचे जेको अची रखे, सभु भॼन बि चालू हुया ऐं सभु न्यारनि बि पिया भई केरु घणा रुपया रखंदो पए। पोइ ग़रीब में ग़रीब वीचारा 500 रुपया अची रखनि पिया ऐं अमीर सोचे सम्झी 10 रुपया 20 रुपया ईअं रखनि पिया। त सभु खिलनि, सभु ईअं मुश्कनि पिया भई केरु छा रखंदो पए। पोइ आख़िर ते हिकु माण्हू आयो, उन 1000 जो नोट अची रखियईं। पोइ उहो हली वियो। पोइ बाबा चवंदनि हाणे इहो 1000 जो नोट गीता खे ॾियोसि। त उहो 1000 जो नोट खणी बाबा मूंखे ख़र्ची ॾिनी, भई इहा गीता जी ख़र्ची आहे। बोलो न पोइ माना हा उहो लॻे पियो न बाबा उते खाइनि न पिया, माना ईअं बाबा खे हुयो कान, उहो तरजी अचे पियो हीअं करे तव्हांखे पिया ॾियनि, हीअं करे तव्हांखे पिया ॾियनि। यादि हूंदो ई न तव्हांखे, मांखे जाम यादि ई इहा ॻाल्हि। पोइ मां तव्हांखां पुछनि पिया सुठो कान्हे, सुठो कान्हे? मिठो हुयो, चहिरो हुयो। असां माना रोटी त ओॾी महिल चऊं पिया बाबा रोटी छो था खाइनि पिया। वरी पोइ हिनजे घर बि हलणो हुयो न, केरु आहे इहो पासे में घर आहे अलाए कंहिंजी मम्मी जा, विनोद जे घर हलणा हुया, विनोद जे वियासीं। त तव्हांजी मम्मी इहो भॼन मांखे लिखियल आहे पर मांखे उहा डायरी कोन्हे न। जलगा वारा चोले वारा, जलगा वारा चोले वारा, मुंहिंजे अखियुनि जा तारा, जियो सदा जुग जुग मुंहिंजे अखियुनि जा तारा। जलगा वारा चोले वारा, जलगा वारा चोले, मुंहिंजे अखियुनि जा तारा, जियो सदा जुग जुग मुंहिंजे अखियुनि जा तारा। के चवनि था बिजली, के चवनि था चकमक, आयो मुंहिंजे जीअ जा जियारा, आयो मुंहिंजे जीअ जा जी। जलगा वारा चोले वारा, जलगा वारा चोले वारा, मुंहिंजे अखियुनि जा तारा, आयो सदा जुग जुग मुंहिंजे अखियुनि जा तारा। इहो तव्हांजी मासी ओॾी महिल इहो भॼन चयो हुई। मां वरी कॾहिं मांखे लिंक वरी राति इहो अञा खोलियो तव्हांजो त इहो ई लेटर आयो साम्हूं। तॾहिं तव्हां अञा दिल वॼाईंदा हुयव न? पिया वॼायो न? तॾहिं बि तव्हां कहिड़ो त हिकु भॼन चयो हुयो। खिली खिली ख़्याल खणी विया अथई, बाबा गेलाराम दिल खे वणी विया अथई। बोलो बाबा हरदास राम साहिब की। बाबा जूं एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि भई जेतिरियूं यादि करूं घटि आहिनि। पिंपरी जॾहिं ईंदा हुआ अञा अंदर गिड़ंदा हुआ, पुछंदा गीता किथे आहे? पोइ मां हूंदी हुअसि कॉलेज में, कॉलेज पढ़ाईंदी हुअसि न। पोइ मां ख़बर पवंदी बाबा अची विया आहिनि त पोइ तव्हां हाफ डे वठी हली ईंदी हुअसि। पोइ असांजो प्रिंसिपल जेको हुयो, जंहिंखां छुट्टी वठणी हूंदी हुई, पोइ उन वटि वेंदी हुअसि, मंझंदि जो सम्झी वेंदो, चवंदो जाना है हाफ डे है? मां चवंदीमांसि हाँ हाफ डे लेना है। महीने में हिकु ॾींहुं फिक्स थी वियो हो, ॿिया ॾींहं न वठंदासीं, बाक़ी बाबा अचनि त हाफ डे वठी घर हली ईंदासीं।
बोलो गोदरी वारी घनश्याम की। अच जाए अमर लाल अच जाए दर्शन दी जाए असी दर्शन तुझे जा प्यासी रे ओ अच जाए अमर लाल अच जाए ओ दुनिया दुरंगी ॾाढो सतायो रख मैंने दिल के घायल बनायो दुनिया दुरंगी ॾाढो सतायो रख मैंने दिल के घायल बनायो की न की कहजो प्यार मिलियो की न की कहजो प्यार मिलियो सच मुसाई तो सांस लियो सतगुर ओ सच तू साई तो सांस लियो अच जाए दर्शन दी जाए असी दर्शन तुझे जा प्यासी रे ओ अच जाए अमर लाल अच जाए आई सागर दया जो आई तू मालिक महरमया जो आई तू साई सागर दया जो आई तू मालिक महरमया जो अंतर घट घट वासी तू आई अंतर घट घट वासी तू आई लही तो सब जी सार सदाई अच जाए दर्शन दी जाए असी दर्शन तुझे जा प्यासी रे ओ अच जाए अमर लाल अच जाए ओ जैसे भी पहजी महर वसाई तहजो बिगड़ल बाग बनाई जैसे भी पहजी महर वसाई तहजो बिगड़ल बाग बनाई चवे दासी दे प्यार तू पहजो चवे दासी दे प्यार तू पहजो दर्शन न छॾंदसि साईं दर न छॾींदसि साईं मां तुंहिंजो अच जाए दर्शन दी जाए असीं दर्शन तुंहिंजे जा ओ अच जाए अमर लाल अच जाए अच जाए अमर लाल अच जाए बोलो अमर लाल की जय बाबा जी हाणे वरसी अचण वारी आहे जलगांव में त चङा साल पहिरीं उते बाबा जी वरसी चालू हुई त हिकु सिंधी भाई उते वियो ॾाढो गरीब हुयो ॿाहिरि वञी वेठो दरवेशनि सां त चवे मुंहिंजी जेसिताईं मन जी कामना पूरी न थींदी मां हितां न वेंदुसि त उते ॿाहिरि वञी वेठो फ़क़ीरनि सां न खाधो खाए न चांहि पीए न पाणी पीए सभु सेवादारी विया बाबा खे वञी ॿुधायो बाबा हरदास राम साहिब पाण ॿाहिरि निकिरी आया सेवादारियुनि सां बिस्किट खणी विया चांहि खणी विया उन माण्हू खां वञी पुछियोसि भई अबा छा ॻाल्हि आहे छो नथो तूं चांहि पी चईसि बाबा मुंहिंजी जेसिताईं ग़रीबी दूर न कंदव मां चांहि न पीअंदुसि
त बाबा हुनखे बसी में चांहि विझी करे ॾियनिसि था ऐं चवनिसि था पी चांहि जी बसी वञ हिन दर तां वसी। हुन सेवादारी हुते चांहि जी बसी पीती ऐं छा थी वियो? वसी वियो। त बाबा माला माल करे छॾंदा आहिनि। बाबा जे हिकु हिकु वचन में ताक़त आहे, हिकु हिकु वचन में करामात आहे बाबा जी। बोलो बाबा हरदास राम साहिब की जय। रानी दीदी चओ भजन। गीता दीदी वो चओ न। कहिड़ो? कोई चवे राम सोना, कोई चवे श्याम सोना, मेरा तो बाबा सोना। अरे वो लिखणो पवंदो अञा। बुक बाबा में आयो है न। अच्छा बुक में आहे। हाँ। बुक खणी अचां या 92 हाणे हा हाणे बंदि थी तो 2 मिंटनि में वरी चालू कंदासीं त चवां थी वो। 92 नंबर आए वे। अच्छा पर ईंदो सॼो। तव्हां शुरू करो चवण। पंहिंजो न कनेक्ट नथो थिए, अॼु बंदि तो थी वञे। पहिरीं मां चयो त अधु में ई हा बंदि ईअं ई चओ न, ईअं ई भले वीडियो न हुजे चालू, ईअं ई चओ। बंदि तो थी वञे विच में। जी हेलो टेबल ते ई पिया आहिनि सभु। हा चओ संगीता चओ, शुरू कयो न। गीता बुक खणी थी अचे, शुरू कयो तव्हां। संगीता शुरू कयो तव्हां। 92 चओ था। बुक इहो हिकिड़ो हूंदो आहे। आहे न इहो बि। कोई बोले राम सोना कीअं चवंदा आहियूं इहो भजन ॿुधायो थोरो। हेलो हाँ दीदी शुरू करो ॾिसां कीअं चवंदा आहियूं, थोरो ॿुधाओ। चवे राम सोना, कोई चवे श्याम सोना, कोई चवे राम सोना, कोई चवे श्याम सोना, मेरा तो बाबा सोना, मेरा तो बाबा सोना। राम ने रावण के मारियो, श्याम ने कंस के मारियो। राम ने रावण के मारियो, श्याम ने कंस के मारियो। बाबल में जे मन के ठारियो, बाबल में जे मन के मारियो। कोई चवे राम सोना, कोई चवे श्याम सोना, कोई चवे कोई राम चवे सोना, राम, कोई चवे श्याम कोई सोना। चवे श्याम, मेरा तो बाबा सोना, मेरा तो मेरा तो बाबा मेरा सोना। तो राम ने बाबा अयोध्या ठहराई, श्याम ने मथुरा ठहराई। राम ने अयोध्या ठहराई, श्याम ने मथुरा ठहराई। बाबल त मंडली बनाई, बाबल त मंडली बनाई।